टंडे गुलाम बरसा ओमनी डिस्टली मिल्स मां निकरंदड़ ज़हरीले केमिकल वारे पानी तबाही मचाए छॾी। ज़हरीले पानी जो सिमन नाले में छोड़ थियण सबबि केतिराई ॻोठाणा कैंसर, कारी साई, दम खंघि, उल्टी, ख़ारिश समेत केतिरनि चमड़ी जे ख़तरनाक बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। ॿिए पासे चौपाईमाला जे चरागाहनि पीअण वारे पाणी जा तलाउ तरायूं सख़्त मुतासिर थियूं आहिनि, जितां जी जाग्राफी सूरताल दुबण जी सूरत अख़्तियार करे वई आहे, जॾहिं त 1 लख एकड़ खां वधीक ज़रई ज़मीनूं पिणु सिम ऐं कलर जे वर चढ़ी तबाह थी वियूं आहिनि। ज़हरीले पाणी सबबि मुतासिर इलाइक़े वासी पंहिंजा आबाणा घर छॾे मुख़्तलिफ़ महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾे पलाण करते मजबूर थी विया आहिनि। सरवरी जमात जे रूहानी पेशवा ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA मखदूम जमील जमा चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। महांगाई सबबि ग़रीब माण्हुनि जो ॼण मुश्किल थी वियो आहे। रोज़मर्रा जी शयुनि जो अघु आसमान ते लॻल आहे। सागड़ जे तंज़ीमी दौरे जे मौक़े ते मखदूम हाउस हालत मुरीदनि अक़ीदतमंदनि सां ॻाल्हि ॿोल खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे मखदूम जमील जमा चयो त हिन वक़्तु जेका कोरोना वायरस जी सूरत हाल फैलिजी चुकी आहे उन में एहतियात कयो वञे ऐं सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ उन ते कमु करे रहिया आहिनि, जेको थी सघे थो पंहिंजो किरदारु अदा कनि। सखर में ताफ़्तान बॉर्डर तां 299 मुसाफ़िर ज़ाइरीन खे बसूं खणी सखर जे लेबर कॉलोनी पहुतियूं। अञा 553 जा ज़ाइरीन पोते तरसियल आहिनि। पहुतल ज़ाइरीन में मर्द, औरतूं ऐं ॿार शामिल आहिनि। इंतिज़ामिया ज़ाइरीन खे आइसोलेशन वार्ड में मुंतक़िल करे छॾियो आहे। ज़ाइरीन खे 14 ॾींहंनि ताईं लेबर कॉलोनी में क़ाइम आइसोलेशन यूनिट में सख़्त निगरानी हेठि रखियो वेंदो। लेबर कॉलोनी जे चौतरफ़ पुलिस ऐं रेंजर्स खे मुक़ररु कयो वियो आहे। वॾे वज़ीर जो ख़ुसूसी हेलीकॉप्टर बि सखर एयरपोर्ट ते पहुची वियो। हेलीकॉप्टर में WHO जे डॉक्टरनि जूं टीमूं पहुतियूं आहिनि। हालाणी लाखा रोड भरिसां ॻोठ फ़तेह मोहम्मद मरी जे उस्ताद ज़ाहिद मरी, उस्ताद अलहदाद मरी ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे लाखा रोड जे पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कयो। ॻोठाणनि ॿुधायो त सिविल ड्रेस में लाखा रोड जी पुलिस एहलकारनि ऐं ॻोठाणनि बख्शल बिलादी, नवाज़ लाखे, गुलाम नबी लाखे ऐं ॿियनि संदनि घरनि में घिरी चादर ऐं चौधरी जो तक़दस पामाल कंदे नंढनि ॿारनि ऐं औरतुनि मथां तशदुद कयो, जेका उन्हनि सां सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि चयो त पुलिस ऐं ॻोठाणनि खेनि चयो त अव्हां जे ॻोठ में फोरू रहनि था, जंहिं करे हुननि छापो हयो आहे। हुननि वज़ीर आला सिंध SSP नुशरत फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त खेनि तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾियारियो वञे। अवामी तालिके घोड़ाबारी जी कॉन्फ्रेंस जे लई आग नाज़िर रज़ाक चांडे, खबर ख़ान ज़हूर ऐं बिलाल लाशर जी निगरानी में थी गुज़री। कॉन्फ्रेंस में तालिके जे मुख़्तलिफ़ यूनिटनि मां मेंबरनि बड़ी तइदाद में शिरकत कई। कॉन्फ्रेंस में 2020 जे लाइ तालिके कमेटी जी चूंड कई वई, जंहिं मूजिबि सदर फैज़ सिंधी, नायब सदर कादिर उस्मान ख़लीफ़ो ऐं जनरल सेक्रेटरी लाल मशहूरवी चूंडिया विया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk